الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله من رجالكم ولكن رسول الله ما كان محمد أبا أحد من رجالكم ولكن رسول الله وخاتم النبيين. وكان الله بكل شيء عليما. صدق الله العظيم. सुभान अल्लाह। शुरू अल्लाह जे नाम सां जेको निहायत महिरबान ऐं रहीम आहे। नाज़रीन, सिंध टीवीअ पारां सिधी रीत हलंदड़ ही प्रोग्राम सलाम रमज़ान तव्हांजे अॻियां पेश कयो वञे थो। हर रोज़ जीअं अॼु बि इफ़्तार ट्रांसमिशन में तव्हांखे भलीकार थी कयां पई ऐं जीअं त हिन ख़ुसूसी नशरियात में तव्हां सां दिलचस्प ॻाल्हियूं थींदियूं आहिनि, कचहरियूं थींदियूं आहिनि, ज़िक्र थींदो आहे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐं हिदायत जे हवाले सां असां वटि उलमा कराम हूंदा आहिनि जेके ॻाल्हियूं कंदा आहिनि इस्लाम ऐं क़ुरान जी हवाले सां उन्हनि ॻाल्हियुनि ते रोशनी विझंदा आहिनि ऐं हिदायत असांखे मिलंदी आहे काफ़ी। इन सां गॾोगॾु काफ़ी बहितरीनु अञा बि गॾोगॾु असांजे वटि सेगमेंट्स थींदा आहिनि जिन में असांजो किचन जो सेगमेंट बि हूंदो आहे। पर नाज़रीन, हे जेको ख़ूबसूरत प्रोग्राम आहे, हीअ जेके रौनकूं आहिनि, इहे तव्हां ताईं पहुचाइण में जेको आहे मुमकिन इन करे थियनि थियूं जो असांखे तावन आहे काफ़ी अहिड़नि प्यारनि सुठनि दोस्तनि जो। ऐं इहो तावन आहे कर्श जामी शीरीअ जो बि। सो स्पॉन्सर कंदा आहिनि असांजे प्रोग्राम में कर्श जामी शीरी ऐं उन्हनि जो 100% ख़ालिस अर्कनि सां तयारु कयल जेको शरबत आहे उहो हर दिलि अज़ीज़ आहे। हर अफ़्तारी ऐं सहरीअ जी ज़ीनत बणिजंदो आहे ऐं हर को माण्हू उनखे ॾाढो इंजॉय कंदो आहे। बहितरीनु इन्हनि जो फ्लेवर्स बि आहिनि। इलायची फ्लेवर जेको आहे इन्हनि जो उहो ॾाढो ज़बरदस्त आहे ऐं जॾहिं तबियत नासाज़ थी पवे, ज़ाहिर अफ़्तारियुनि खां पोइ असां स्नैक्स था खाऊं, तरियल शयूं था खाऊं, काफ़ी पकोड़ा समोसा घणियूं शयूं अची वेंदियूं आहिनि असांजी अफ़्तारियुनि में, त पोइ वरी ईअं लॻंदो आहे ॼण ओवर ईटिंग करे छॾीसीं ऐं जेको आहे सो बदहज़मीअ वांगुरु बि फील थींदो आहे। त उन में इलायची फ्लेवर्स ॾाढो सुठो तव्हांखे हेल्प करे सघे थो तव्हांजी तबियत खे सुधारण में, अगरि तव्हां हुनखे खीर जे गिलास में मिलाए करे पियो। उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे तावन आहे पीक फ्रीज़ जे सुपर बिस्किट्स वारनि जो। इन्हनि जो चवणु आहे त द ओरिजिनल सुपर द नेशन्स फेवरेट। ज़बरदस्त इन्हनि जो बिस्किट्स आहिनि ऐं उन सां गॾु इन्हनि जा सॉफ्ट बेक्स क्लासिक चॉकलेट केक्स जेके आहिनि सूपर वारनि जा, उन्हनि जो बि तावन आहिनि। असांजी जेके हे रौनकूं आहिनि, हीअ जेके महफ़िलूं आहिनि नाज़रीन, हर रोज़ु मुलाक़ात थिए थी तव्हां सां। घर जे भातियुनि जीअं असांजो हिकिड़ो रिश्तो आहे। ज़ाहिर आहे तव्हां सां गॾु असांजी बि अफ़्तारी थींदी आहे, करशीअ जो दस्तरख़ान लॻंदो आहे, हुन सां जेके असांजा महिमान ईंदा आहिनि उन्हनि सां गॾु असां बि अफ़्तारी कंदा आहियूं, त तव्हां बि कंदा आहियो। ऐं हीअ जेके असांजूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं जेके असां हिन प्रोग्राम में कंदा आहियूं, तव्हांखे बि ख़बर आहे त जॾहिं मुंहिंजूं भेनरूं मूंखे ॾिसंदियूं आहिनि त उन्हनि खे सभ खां अॻु में त हर रोज़ु वेहंदियूं आहिनि, सोचींदियूं आहिनि अॼु ॾिसूं था बाक़ असां कहिड़ी कहिड़ी नई शइ थी ॿुधाए, कपिड़े जे हवाले सां, फैशन्स जे हवाले सां। रमज़ान हली रहियो आहे ऐं ख़ैर सां रमज़ान जो टियों अशरो शुरू थी चुको आहे ऐं जेके हीअ आख़िरी ताक़ रातुनि वारियूं जेके असां वटि आहिनि ॾींहं,
इन्हनि में काफ़ी असांजा ॿार भाउरूं भेनरूं जेके आहिनि उहे एतिकाफ़ में वेही चुका हूंदा। हाणे चांद राति ते निकिरंदा, चांद राति ते मिलंदा ऐं ईद मल्हाए बि हुननि सां गॾोगॾु। पर हीअ जेके असांजूं मिलण ऐं मिलाप जंहिंखे चइजे थो, मोहबत विराइण जो तरीक़ो जंहिंखे चइजे थो, त असां अफ़्तारनि ते माण्हुनि खे इनवाइट कंदा आहियूं, दावतूं ॾींदा आहियूं ऐं इन्हनि दावतुनि जो सिलसिलो जेको आहे उहो असांजा रिश्ता मज़बूत कंदो आहे। ऐं उन में सभ खां बहितरीनु, सभ खां वॾो ऐं अहम किरदारु हूंदो आहे त असां दावतुनि में खाधो छा था पचायूं। रेसिपीज़ छा आहिनि असांजे दस्तरख़ाने ते, कहिड़े कहिड़नि अलॻि अलॻि रंगनि ऐं अलॻि अलॻि क़िस्मनि जा खाधा जेके असां ताम कंदा आहियूं ऐं सजाए पंहिंजनि प्यारनि जे अॻियां पेश कंदा आहियूं। उन में सभ खां वॾो किरदारु हूंदो आहे असांजे शेफ़ जो, छो त उहो असांखे अहिड़ियूं बहितरीनु रेसिपीज़ ॿुधाईंदो आहे। नाज़रीन, उहे रेसिपीज़ असां जेके आहियूं उनखे ज़ाहिरा अप्लाई कंदा आहियूं ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां ज़रूरु ट्राए कंदा हूंदा ऐं तव्हां फीडबैक बि ॾियो। तव्हांजो फीडबैक असांजे लाइ ॾाढो अहम आहे, माना रखे थो। ऐं हींअर वञूं था किचन में ऐं पुछंदासीं फैसल सां त कहिड़े क़िस्म जी जेको आहे असांखे अॼु ॿुधाईंदा असांखे रेसिपी, झटपट तयारु थियण वारियूं ज़बरदस्त क़िस्म जूं रेसिपीज़ हूंदियूं जेके शेफ़ फैसल असांखे ॿुधाईंदा आहिनि। ऐं ईअं लॻंदो आहे ॼण कुकिंग को मसइलो ई न आहे, पर ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं असां पाण किचन में वेंदा आहियूं। कुकिंग जॾहिं पाण कंदा आहियूं त पोइ जेको मैस थींदो आहे न, पोइ ख़बर पवंदी आहे अच्छा ईअं ॻाल्हि एॾी सवली न आहे जीअं असांजो शेफ़ एॾो आसानी सां सफ़ाई सुथराईअ सां कुकिंग करे वेंदो आहे। सो हाणे हुनजो राज़ छा आहे शेफ़ ई ॿुधाईंदो। हेलो, अस्सलाम वालेकुम शेफ़, कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? अल्हम्दुलिल्लाह ठीक ठाक। कीअं था हलनि तव्हांजा रोज़ा? माशाल्लाह। बस हाणे बस कुझु ॾींहं उन खां पोइ वरी ईद अची वेंदी ऐं वरी ईदनि जे हिकिड़ा पंहिंजा दस्तरख़ान, पंहिंजा खाधा। अॼु कहिड़ी नई ख़ासि रेसिपी कहिड़ी असांखे ॿुधाईंदा? अॼु जामे शीरी में असां ठाहियूं पिया फालूदो। हिननि जी रेसिपी आहे जामे शीरी फालूदा। त हिन जी रेसिपी ॿुधाई थो छॾां। हिते असां खीर खयो आहे अधु लीटर खीर खे तव्हां काढ़ंदो। काढ़ण खां पोइ हिन में 3 खां 4 खाइण जा चमचा खंडु विझंदो। खंडु विझण खां पोइ हिनखे चङी तरह पचाईंदो। हुनजे बाद तव्हां कॉर्नफ्लोर खणंदो 2 खाइण जा चमचा। कॉर्नफ्लोर थोरे से पाणी में या थधे खीर में डिज़ोल्व कंदो, घुमाईंदो ऐं हिन खीर में विझंदो। खीर वधीक घाटो न थिए कस्टर्ड वांगुरु, लेकिन हल्को घाटो थिए जीअं फालूदे में हूंदो आहे। त हीअ जॾहिं तयारु थी वेंदो त हिन में असां विझंदासीं कड़शी जामे शीरी। तक़रीबन अधु लीटर खीर में 4 खाइण जा चमचा, जस्ट कलर ॾियण लाइ बि ऐं फ्लेवर ॾियण लाइ बि। त हीअ 4 खाइण जा चमचा कड़शी जामे शीरी असां हिन में विझंदासीं 4 टेबल स्पून। ओके। ऐं इनखे चङी तरह मिक्स कंदासीं। ठीकु। हे असांजो कलर जीअं फालूदे में अची थो वञे न, पिंक कलर हूंदो आहे खीर जो, त इहे जामे शीरी जी ख़ुशबू बि अचे पई, ॾाढी ज़बरदस्त फील थिए पई न हाणे शरबत जी। जीअं ई विझबो आहे त इनजा जेके अर्क आहिनि उन्हनि जी हिकिड़ी बहितरीनु ख़ुशबू अची वेंदी आहे, उहा घुलिजी वेंदी आहे माहौल में। हिन में असां विझंदासीं कलर सयूं मिली वेंदियूं आहिनि, हर जॻह हे मिलंदियूं आहिनि। बसि इनखे तव्हांखे बॉइल करिणो हूंदो आहे, बॉइल करे थधे पाणी में पिसाइबो। ठीकु आहे। फालूदो सयूं हर जॻह मिलनि नथियूं त सभिनी खां बेस्ट इनखे कलर वारियूं सयूं तव्हां खणी वठंदो। हे हिन में विझंदो 2 टेबल स्पून। पाणी में ज़रूरु पिसाए रखिजो, न त ही छा थींदो स्टिकी थी वेंदियूं, चिंबड़ी पवंदियूं। सही। हिन जे बाद असां हिन में विझंदासीं तुख बलंगो जेको असां पाणी में पिसाईंदा आहियूं। चिया सीड्स। हा जी, चिया सीड्स ज़बरदस्त। इन्हनि ॾाढा हेल्थ बेनिफिट्स हूंदा आहिनि नाज़रीन। तव्हां पंहिंजे खाधनि में, पंहिंजी ड्रिंक्स में, चाहे आम मिल्क रोज़ ई छो न पियो, खीर में जामे शीरी मिलायो या इलायची फ्लेवर जो मिलायो, पर उन में अगरि तव्हां चिया सीड्स मिक्स कंदा त ॾाढो हेल्दी आहे। ज़रूरु विझंदा कयो। अच्छा, हाणे असां हिन में विझंदासीं खीर। हे जेको खीर आहे थधो हुजणु खपे, फ्रिज में रखी छॾिजो, बर्फ़ न विझिजो हिन में। हा, जॾहिं अगरि हिन में ऐड कयो पिया तॾहिं तव्हां बर्फ़ ऐड करे सघो था, अदरवाइज़ हिन में बर्फ़ न ऐड कजो, उहो चिटो थी वेंदो, हिन में टेस्ट जेको आहे न जो ख़तमु थींदो। थोरो खीर विझंदासीं। हाणे हिते विझंदासीं हिकु स्कूप तव्हां आइसक्रीम विझंदो, कंहिं बि फ्लेवर जी जेका तव्हांखे खपे। काफ़ी यमी ऐं ज़बरदस्त क़िस्म जी जेका आहे डिश तयारु थी रही आहे। हे असांजो अच्छा, ॿारनि जी त फेवरेट हूंदी आहे, मिल्क रोज़ बि थी वियो, सयूं बि थी वियूं, आइसक्रीम हर शइ अची वई हिन में। हर शइ फेवरेट ॿारनि जी उहा अॼु जी जेको आहे असांजी रेसिपीअ में शामिल आहे। वरी हिन में विझंदासीं मथां खां ज़बरदस्त। वरी हिकिड़ो दफ़ो हे तव्हां अफ़्तारी जे टाइम बसि तयारु करे रखो, बसि अफ़्तारी जीअं थियण वारी हुजे फालूदो ठाहे छो त फौरन छो त आइसक्रीम मेल्ट थी वञे त पोइ मज़ो न ईंदो। ऐं हिते असां खणंदासीं जेली, कंहिं बि फ्लेवर जी। हिते रेड सुठी लॻंदी आहे त जेली खे ॼमाइण जो तरीक़ो आहे कि हिकु पैकेट जेको हूंदो न, 1 कप पाणी में तव्हां डिज़ोल्व कंदो। अगरि घटि ठाहिणी आहे त अधु पैकेट पाणी में, अधु पैकेट मूंखे छा थियो आहे, अधु पैकेट में तव्हां अधु गिलास
बस जेली जे टेंशन जेली में में थोड़ी असांखे टेस्ट की करे इन करे जेको आहे टुटे न पई न माण्हू टेंशन में उड़ा पियो न हाँ त ही जेली जा टाइम जी नाज़रीन ॾाढी असां वटि हूंदो आहे त हर शइ टाइम ते मूंखे बि तयार इहा करणी tension हूंदी आहे आहे, प्रोग्राम complete आहे करे। ज़ाहिरा प्रोग्राम ते असांखे हिकिड़ो मुख़्तसिर टाइम ॾिनो वियो हूंदो आहे हुन में अदरवाइज़ घर में त तव्हां इहे शयूं ठाहींदा आहियो त तव्हां पंहिंजे आराम सां टाइम वठंदा आहियो सो इन हवाले सां जेको ठीक आहे है ॾाढो सुठो हिन जे बाद वरी थोड़ो ही विझंदासीं तुक बलंगो ठीकु ठीक आहे हिकु टेबल स्पून आख़िर में तव्हां जे मथां विझंदो बादाम चॉप थियल बादाम अगरि तव्हांखे ड्राई फ्रूट्स विझणा आहिनि त थोड़ा सा जे मथां विझी सघो त हीअ असांजो थी वियो आख़िर में जे मथां कड़छी जामे शीरी जी थोड़ी सी टॉपिंग कंदासीं टेबल स्पून सां या टी स्पून सां बस हीअ असांजो जामे शीरी जो तयार थी वियो आहे ज़बरदस्त क़िस्म जो फालूदो स्ट्रॉ लॻाए छॾो स्पून लॻाए छॾो ऐं हीअ असांजो फालूदो तयार थी वियो ज़बरदस्त बहितरीन यमी नज़र अचे थो पियो जीअं त तव्हां पाण बि ॾिसो था हिनखे ऐं वरी ज़ाहिरा जॾहिं तव्हां हिनखे ट्राई कंदा त अञा सुठो तव्हांखे लॻंदो हाणे असां अचूं था सेकेंड रेसिपी ते सेकेंड रेसिपी छा आहिनि बसर वारा जेके पकोड़ा हे ॾाढा चटपटा थींदा ऐं हे ठाहींदासीं तलो कुकिंग ऑयल सां गॾु जेको आहे विटामिन ए ऐं डी खां भरपूर आहे लो कोलेस्ट्रॉल आहे ओमेगा 3 मौजूदु आहे हिकु पाव बसर खणंदो विच में ॿ करे हुनखे बारीक बारीक स्लाइसिस करे छॾिजो बिल्कुलु लच्छे वांगुरु थी वियो हिन में 2-10 सावा मिर्च विझंदो अदरक कुटे विझंदो हिकु टेबल स्पून थूम न विझिजो अदरक हिकु खाइण जो चमचो कुटियल ऐं सावा मिर्च ऐं सावा धाणा 2 खाइण जा चमचा हलिया विया हिन जे बाद हिन में मसाला विझंदासीं कुटियल ॻाढ़ा मिर्च हिकु चांहि जो चमचो पीठल ॻाढ़ा मिर्च हिकु चांहि जो चमचो चाट मसालो 2 चांहि जा चमचा धाणा पीठल हिकु चांहि जो चमचो ज़ीरो हिकु चांहि जो चमचो लूणु अधु चांहि जो चमचो अजवाइण विझिजो ज़रूरु हिन में अधु चांहि जो चमचो हैड अधु चांहि जो चमचो ऐं थोरो 1/4 टीस्पून चौथो चांहि जो चमचो हिन में असां विझी छॾंदासीं गरम मसालो पाउडर हाणे असां छा कंदासीं हिनखे कंदासीं सभिनी खां पहिरीं चङी तरह मिक्स ताकी बसर जो जेको मॉइस्चर आहे पाणी आहे हू मसाले में निकिरी अचे चङी तरह ठीकु ऐं उन मैरिनेट बि थी वञे उनजो स्मेल खाइण में न अचे त बसर जॾहिं मसालनि में मैरिनेट थी वेंदा आहिनि त पोइ उन्हनि जो टेस्ट हाणे तव्हांखे जो हिकिड़ो अरोमा ईंदो हूंदो सुठो सी ख़ुशबू ईंदी हूंदी बिल्कुलु अचे थी हो हिनखे हाणे विझंदासीं हिन में बेसण जॾहिं हिन जी बाइंडिंग तव्हांखे बेसण सां करणी आहे हाणे हिन में बेसण सॼो न वेंदो 1 कप तव्हां हिन में बेसण विझंदो ऐं गॾु रखंदासीं पाणी बिल्कुलु घाटो ऐं हार्ड हिन जो असां ठाहींदासीं पेस्ट ऐं हिन में विझंदासीं हिनखे क्रिस्प करण लाइ चांवरनि जो अटो जेको हर घर में मौजूदु हूंदो आहे 4 खां 5 खाइण जा चमचा चङी तरह हिनखे प्रेस करे करे तव्हां हिनखे कंदो हिते असांजो तलो कुकिंग ऑयल थिए पियो गरम ऐं बेसण जी ज़रूरत पवंदी त 1 कप खां मथे बेसण न विझिजो ज़बरदस्त रेसिपी तलो कुकिंग ऑयल में तयार थी रही आहे नाज़रीन बहितरीन ऐं झटपट तयार थियण वारी आहे ऐं जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि इहे जेके टिप्स असांजा शेफ असांखे ॾींदा आहिनि मां चाहींदी आहियां त तव्हां इन्हनि शयुनि खे नोट कयो लाज़मी छो त जेके जेके इंग्रीडियंट्स में हिकिड़ो बि इंग्रीडियंट मिस थी वेंदो आहे त पोइ टेस्ट न ईंदो आहे असांजो हाणे इनखे तव्हां ईअं ॾिसिजो की एतिरो टाइट हुजे की हथ में खणो जीअं अटो अची वेंदो आहे न हथ में लाइक अहिड़ो हुजणु खपे थिक बिल्कुलु हार्ड हाणे हिन जा बसि हीअं हथु आलो कंदो ऐं हिन जा पीसिस खणे हथ में हीअं दॿाईंदो ऐं हिनखे ड्रॉ में विझंदा वेंदो ऐं फ्राई थींदो वेंदो हिते असांजो थिए पियो तलो कुकिंग ऑयल थोरो पाणी ऐं हथु थोरो आलो कंदो हिकिड़ो बॉल रखिजो गॾु पाणी तव्हां वटि हुजणु खपे ताकी मसालो तव्हांजे हथ में न लॻे हीअं खयों पाणी ऐं हिन जो थोरो थोरो हितां खां खणंदा वेंदो पीस खणी हिनखे सेट कंदो हथ सां ऐं हीअं विझंदा वेंदो हिन में लच्छेदार ऐं ॾाढा ज़बरदस्त बसर जा पकोड़ा तयारु थींदा क्रिस्पी चांवरनि जो अटो हर घर में मौजूदु हूंदो आहे असांजे बहितरीन इहा रेसिपी आहे जेका तलो कुकिंग ऑयल में थी तयारु थिए पई ऐं ज़बरदस्त इनखे ज़रूरु तव्हां ट्राई कंदा ऐं जेको असांजो अफ़्तारियुनि जो मामूल हूंदो आहे त असांखे स्नैक्स पकोड़ा इहे शयूं घणियूं खपंदियूं आहिनि त उनजे लाइ इहे जेके ज़बरदस्त रेसिपीज़ आहिनि तलो कुकिंग ऑयल में असांजे शेफ ॿुधायूं तव्हांखे कच्छ जामे शीरीअ में बहितरीनु फालूदो तयारु कयो अथऊं ऐं तलो कुकिंग ऑयल में ज़बरदस्त क़िस्म जा बसरनि जा जेके पकोड़ा आहिनि से तयारु था थियनि पिया ऐं जॾहिं ज़ाहिरा इहे ॿई शयूं असां खाईंदा आहियूं त पोइ वरी आख़िर में खपंदी आहे असांखे चांहि असां पीअंदा आहियूं टपाल मेज़बान जी सो नाज़रीन तव्हां बि टपाल मेज़बान जी चांहि इंजॉय कयो ऐं तव्हांजी अफ़्तारियुनि में तव्हांजे जेके खाइण खां पोइ जेको हिकिड़ी ॿाड़ हूंदी आहे उहा लही वेंदी आहे ऐं पोइ रिफ्रेशिंग इंसानु फील थींदो आहे त ॼण हाणे निंड मां जाॻियो आहे माण्हू अखियूं हाणे खुलियूं आहिनि जॾहिं असां चांहि पीअंदा आहियूं ऐं ख़ासि करे अफ़्तारी खां पोइ सहरी में बि ज़रूरु हूंदी आहे हा सहरीअ में बि चांहि वारा माण्हू चांहि घणी पीअंदा आहिनि सहरीअ में बि
ज़बरदस्त असांजा ही तर्जन था पिया मुंहिंजे ख़्याल में हींअर हाणे नात रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो टाइम थी वियो आहे थोरी नात ॿुधूं था पिया ज़िक्र जूं महफ़िलियूं आहिनि त ज़िक्र कंदासीं ज़ाहिरा ऐं नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़िक्र खां बहितरीन को ज़िक्र आहे कोन नाज़रीन सो नात ॾे हलूं था नात ॿुधूं था जी बेटा बिस्मिल्लाह कि मैं ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है कि मैं ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है जो रब्बे दो आलम का महबूब या गाना है जो रब्बे दो आलम का महबूब या गाना है कल पुल से हमें जिसने खुद पार लगाना है ज़हरा का वो बाबा है हसनैन का नाना है ज़हरा का वो बाबा है ज़हरा का वो बाबा है हसनैन का नाना है ज़हरा का वो बाबा है हसनैन का नाना है औदर ज़हरा पर फैलाए हुए दामन है नस्ल करीमों की लजपाल घराना है नस्ल करीमों की लजपाल घराना है कि मैं ही नहीं उन पर कुर्बान ज़माना है जो रब्बे दो आलम का महबूब या गाना है सुभान अल्लाह ऐं नाज़रीन बहितरीन असांजूं डिशिस तयार आहिनि तलो कुकिंग ऑयल में बहितरीन बसरनि जा पकोड़ा शेफ तयार कया आहिनि ऐं करशे जा मिशीरीअ में ज़बरदस्त फालूदो थैंक यू सो मच फैसल ज़बरदस्त तव्हांजूं रेसिपीज़ आहिनि ऐं हेल्दी रेसिपीज़ आहिनि नाज़रीन तव्हां ज़रूरु इन्हनि खे ट्राई कयो ऐं जॾहिं तव्हां इनखे ट्राई कंदा त असांखे ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे हिननि जो ज़ाइक़ो कीअं लॻो प्लस वरी जॾहिं का फरमाइश हुजे तो बि ॿुधाए था सघनि माण्हुनि जूं फरमाइशूं बि असां पूरियूं कंदा आहियूं अहिड़ी ॻाल्हि न आहे असां उन हवाले सां बि सुठियूं रेसिपीज़ ॿुधाईंदा आहियूं पर हींअर शायदि साही जो टाइम आहे साई वठूं था नाज़रीन साई खां पोइ वरी ईंदासीं थैंक यू सो मच शेफ शेफ खे थैंक यू कंदासीं छो त झटपट तयारु कंदा आहिनि लिमिटेड टाइम में घणो कुझु ऐं ज़बरदस्त ऐं टेस्टी तयारु थींदी आहे सो साई वठूं था साई खां पोइ वरी वापसि अचूं था ॾिसंदा रहो सलाम रमज़ान भलीकार नाज़रीन सलाम रमज़ान में भलीकार ऐं बहितरीन असांजा जेको आहे कोशिशूं ऐं काविशूं जेके आहिनि तव्हांजे अॻियां पेश कयूं वयूं आहिनि ऐं ब्रेक खां पोइ हाज़िर आहियूं बहितरीन महिमाननि बि असांखे जॉइन कयो आहे ऐं अॻु में जीअं त तव्हां ॾिठो त शेफ असांखे बहितरीन रेसिपीज़ ॿुधायूं उहे रेसिपी तव्हां ज़रूरु ट्राई कंदा ऐं असांखे फीडबैक ॾींदा नाज़रीन महिमाननि जो मुतारिफ़ कराईंदी हलां असांखे जॉइन कयो आहे अलामा साहब आहिनि मज़हबी स्कॉलर जामे कराची जा आहिनि डॉक्टर प्रोफेसर अब्दुल ख़ालिक सिकंदरी अस्सलाम वालेकुम प्रोफेसर साहब उन्हनि सां गॾु असांखे नात खां आहिनि बहितरीन उन्हनि जॉइन कयो आहे अलीज़ा नूर ऐं नूर फातिमा तव्हांखे भलीकार कयूं पिया ऐं सैयद शहनशाह सब्ज़वारी भलीकार कयूं पिया तव्हांखे बि बहितरीन असांजे प्रोग्राम जो बाक़ाइदा आगाज़ थी चुको आहे ऐं स्कॉलर साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं जॾहिं असां ज़ाहिरा महिमाननि खे दावत ॾींदा आहियूं त असांजी कोशिशि हूंदी आहे त उहे जंहिं ज़ाहिरा वॾा वॾा आलिम हूंदा आहिनि प्रोफेसर्स हूंदा आहिनि ज़िंदगीअ में हिकिड़े मक़ाम ते पहुतल हूंदा आहिनि ऐं पंहिंजो पाण खे सोसाइटी में कॉन्ट्रीब्यूट कंदा आहिनि त उन जे हवाले सां जेॾी थी सघे ॼाण असां उन्हनि मां कोशिशि हूंदी आहे त हासिलु कयूं पंहिंजे लाइ बि ऐं ॾिसंदड़नि जे लाइ बि
अलामा साहब तव्हां जो फर्स्ट ऑफ ऑल भलीकार थी कयां, महिरबानी कुर्ब तव्हांजा, असांजे अनण ते आया सिंध टीवी जे प्रोग्राम में ऐं रोज़ा हलनि था पिया, ख़बर ई कोन थी पवे ख़तमु थियण वारा आहिनि। ईअं थो लॻे कल्ह जी ॻाल्हि आहे, पहिरियों रोज़ो रखियोसीं ऐं हाणे जल्दी जल्दी ॾींहं था गुज़रनि ऐं जेको आहे ताक़रातुनि जूं जेके अची वियूं आहिनि, ताक़रातुनि जी शुरूआति थी चुकी आहे। तव्हां थोरो मां चाहींदसि त इन्हनि ताक़रातुनि जे हवाले सां इन्हनि जी फ़ज़ीलत छा आहे, इन हवाले सां थोरो इन ते रोशनी विझो। अच्छा, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आउं इंतिहाई मुतशकिर आहियां अवां जो ऐं मुंहिंजे टीम जो ऐं सिंध टीवी जे इन टीम जो जिन मूंखे हिते वेलकम कयो ऐं मूंखे मदऊ कयो। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जेके महीना 12 रखिया आहिनि उन में कंहिं बि महीने जो नाले सां क़ुर में ज़िक्र कोन्हे, पर रमज़ानुल मुबारक वाहिद महीनो आहे जंहिंजो नाले सां क़ुर करीम में ज़िक्र आहे ऐं उहो बाबरकत महीनो आहे जंहिंजे लाइ क़ुर करीम इरशाद फरमायो आहे शहरु रमज़ान अल्लज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, इन में क़ुर नाज़िल कयो वियो आहे। रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हिकिड़ी राति अहिड़ी आहे, साल में अहिड़ी राति आहे जंहिंमें हिकिड़े लम्हे जी इबादत 1000 सालनि खां बहितर आहे, जंहिं ते क़ुर चए थो ख़ैरुम मिन अल्फ़ि शहर, 1000 महीननि खां बहितर आहे। साहबा पुछो या रसूल अल्लाह उन जी निशानदेही कयो, यानी उनखे फ्रेम में बंदि कयो त असांखे ख़बर पए त या फलाणी डेट ते फलाणी तारीख़ ते अचे थी। ॾिसो कुझु शयूं अल्लाह रब्बुल इज़्ज़त मुबहम रखियूं आहिनि, जीअं मौत क़यामत आहे उनखे मुबहम रखियो आहे, क़यामत जी का डेडलाइन कान्हे त 2030 में ईंदी, 2040 में ईंदी, 2050 में हा ईंदी, पर उन जी डेडलाइन का बि कान्हे का। त रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साहबा पुछण पिया चाहिनि त या रसूल अल्लाह मुतअय्यन करे ॿुधायो त इहा राति कहिड़ी आहे जंहिंजो हेॾो वॾो सवाबु आहे, यानी जेकॾहिं मां फ़ी बदी ई चवां त हुनजो डॉलरनि में सवाबु आहे, यानी हिकिड़े लम्हे खे तव्हां जेकॾहिं पायो त होॾा 1000 महीननि जी इबादत होॾे हुन हिकिड़े लम्हे जी। रिसालत माब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त हुनखे तव्हां रमज़ानुल मुबारक जे आख़िरी अशरे में ॻोल्हियो। वरी साहबा अर्ज़ु कयो रसूल अल्लाह आख़िरी अशरो त 21 खां वठी करे 30 तारीख़ ते को न 3 महीनो आहे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हुनजे ताक़ रातिनि में हुनखे तव्हां तलाश कयो, मिसाल 21 23 25 27 29। पर असां वटि बरे सग़ीर में बल्कि आलम इस्लाम में ज़्यादा जो मुरवज आहे उहा चवंदा हुआ 27वीं राति आहे, हालांकि 27वीं राति मुतयन कान्हे, इहे तज्ज़िया आहिनि बुज़ुर्गानी दीन जा सलफ़ जा जेके उन्हनि ॿुधायो आहे त असांखे जेका राति मिली आहे उहा 27वीं जी शब मिली आहे जंहिंमें क़दर खे असां पातो आहे। त क़दर जी राति रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जंहिंखे क़दर जो लम्हो मिलियो अल्लाह जे तरफ़ां उनखे कुल जो कुल ख़ैर मिलियो आहे। ऐं पर बदकिस्मती सां अवां जे प्लेटफॉर्म तां चवणु चाहियां थो त असांजा नौजवान सिंध जा या मुस्लमान जा जेके नौजवान आहिनि उहे अहिड़ियुनि रातिनि खे बि लहव ऐं लव शयुनि में अजायो विञाईंदा आहिनि। असां रमज़ान खे फ़क़ति इहो सम्झो आहे त हिकिड़ी रस्मी शइ आहे, हालांकि हज़रत अली करमल्लाह वजहुल करीम ॿुधायो त रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो आहे त बदनसीब उहो माण्हू आहे जेको रमज़ान जो महीनो बि लहे उन खां पोइ बि ख़ुदा खां पंहिंजी माफ़ी न कराए सघे तो बदकिस्मत आहे। बेशक ईअं ई आहे ऐं बहितरीनु ऐं जेको आहे सो थोराइता आहियूं तव्हांजा प्रोफेसर साहब ऐं नाज़रीन खे मां ॿुधाईंदी हलां त प्रोफेसर साहब ॾाढा बिज़ी माण्हू आहिनि, इन करे मुख़्तसिर टाइम हुयो हिननि वटि, इन करे हिन ब्रेक ताईं हिननि जो हुयो। मां वरी हिकु दफ़ो ॿीहर हिननि जो थैंक यू चवंदसि, महिरबानी तव्हांजी। ऐं हींअर जेको आहे मां सम्झां थी नात आहे, हिकिड़ी नात ॿुधूं था, नात रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी, ऐं मां अलीज़ा नूर खे गुज़ारिश कंदसि। जी बेटा बिस्मिल्लाह। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम सल्ले अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदी। नहीं है हुस्ने अमल पास आंसुओं के सिवा, चली हूँ लेके ये मोती दरे नबी के लिए, मेरे तो आप ही सब कुछ है या रसूल अल्लाह, मैं जी रही हूँ ज़माने में
आप ही के लिए। इलाही कोई ऐसा, इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए, इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए। दरे रसूल पे अपना, दरे रसूल पे हम सबका सलाम हो जाए। इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए, इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए। इलाही आरज़ूएं रीदाए पूनम निकल जाए दुआएं कोशिशें पैगम निकल जाए। हमारे दिल से यार फिक्र के फ़ोम निकल जाए। मोहम्मद सामने हो और मेरा दम निकल जाए। इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए, इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए। दरे रसूल पे अपना, दरे रसूल पे हम सबका सलाम हो जाए। इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए, इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए। इलाही इससे बढ़कर आरज़ूएं दिल नहीं कोई, इलाही इससे बढ़कर मकसदे साहिल नहीं कोई। इलाही इससे बढ़कर इश्क का हासिल नहीं कोई। मोहम्मद सामने हो और मेरा दम निकल जाए। इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए, इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए। दरे रसूल पे अपना, दरे रसूल पे हम सबका सलाम हो जाए। इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए, इलाही कोई ऐसा इंतज़ाम हो जाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। बेहतरीन अदायगी। ऐं हींअर मां गुज़ारिश कंदा सैयद शहनशाह सब्ज़वारी साहब खां त असांखे नाते रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो। हाँ वो दिल रुनिया जुदाई में रब जो कसम, दिल रुनिया जुदाई में रब जो कसम। मुल्क मिठड़ो मदीनो जिए छड्यम, दिल रुनिया जुदाई में रब जो कसम। समुंड पण जी बयाने न लुढ़कल सदो, रूह तड़ प्यो रवांगी जे दौरान आम। रोज़े आडो बिही मोकिलाड़ी कयम, दिल रुनिया जुदाई में रब जो कसम। मुल्क मिठड़ो मदीनो जिए छड्यऊं, दिल रुनिया जुदाई में रब जो कसम। हाँ केर दिल जाए दे दिल के दोस्तो, अज मदीने का है पंजी वापसी। केर दिल जाए दे दिल के दोस्तो, अज मदीने का है पंजी वापसी। आखिरी बार मीनार गुंबद डिठऊं, दिल रुनिया जुदाई में रब जो कसम। दिल रुनिया जुदाई में रब जो कसम। मुल्क मिठड़ो मदीनो जिए छड्यऊं, दिल रुनिया जुदाई में रब जो कसम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन बेहतरीन प्रोग्राम जी शुरुआत थी चुकी है नाज़रीन, पर वक़्तु थियो आहे साहीअ जो। साही वठूं था
ऐं जेको आहे साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। बहितरीनु असांजे महिमाननि असांखे अञा बि जॉइन कयो हुयो ऐं मां चाहींदसि त जेके असां वटि प्रोफेसर साहब हुया, प्रोफेसर साहब असांखे जॉइन कयो हुयो ऐं उन्हनि ॾाढो सुठे तरीक़े सां असांखे उन्हनि जेके ताक़रातुनि जी अहमियत जे हवाले सां ॻाल्हियूं कयूं हुयूं। हिकिड़ो ॿियो सुवालु मां सही तव्हां खां कंदसि, छो त मां चाहींदसि त मुख़्तसिर टाइम तव्हां असां गॾु मौजूदु आहियो, त फ़तह मक्का ऐं उनजो पस मंज़र छा हुयो, मां चाहींदसि तव्हां थोरो इन हवाले सां ॻाल्हायो। अच्छा, ऐं सलाम रमज़ान जो जेको प्रोग्राम आहे सिंध टीवी, इहो अंदरूनी सिंध में जेके सिंधी चैनलुनि में हिकिड़ो मक़बूल ऐं वॾो प्रोग्राम आहे बहितरीनु। मूंखे दोस्त ॿुधाईंदा आहिनि त सर इन मां अवेयरनेस नौजवाननि में ॾाढी अचे थी। असांजूं अदियूं भेनरियूं ऐं एतिरो बि असां पंहिंजे माहौल खे पोइते कोन छॾियो आहे जो असां सम्झूं त बिल्कुलु लाउबाली आहिनि। माशाल्लाह उहे ॾिसनि था, इन मां घणो उनखे सिखण लाइ मिले थो। हाणे अवां सवालु कयो त फ़तह मक्का उनजो पस मंज़र छा आहे। ऐं नाज़रीन खे इन चैनल जे तवसुल सां ॿुधाईंदो वञा, प्रोग्राम जे तवसुल सां, त 6 हिजरी ते सुलह हुदैबिया थियो। रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा खे वठी ऐं उम्रे जी अदायगी जे लाइ जॾहिं हुते पहुता त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अमीर उस्मान खे मोकिलियो त वञी हुन सां मुकालमो कयो। मुकालमो कयो, कुझु देरि लॻी, पोइ ख़दशात इहे थिया त किथे हज़रत अमीर उस्मान खे क़त्ल न कयो आहे, शहीद न कयो आहे। पर हज़रत अमीर उस्मान वापसि आयो। पोइ उन्हनि जे दरमियान में मुशरिकीन मक्का जे दरमियान में रिसालत मां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दरमियान में कुझु शिकूं तय थियूं, जंहिंखे तव्हां चार्ट तव्हां चई सघो था। त बाबा कहिड़ियूं? को मुस्लमान काफ़िर थियो, को मुस्लमान वापसि मुर्तद थियो त जी बिस्मिल्लाह, पर जेकॾहिं कोई काफ़िर इस्लाम क़बूल कयो त उनखे वापसि तव्हां करण जा पाबंद हूंदो। 10 सालनि ताईं जंग न थींदी। ॿियूं बि शिकूं हुयूं। हज़रत अमीर उमर जहिड़ो साहबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए थो त या रसूल अल्लाह, हीअ त असांजे फेवर में कोन्हे को, ऐं ईअं छा आहे? पर जिथे मुंहिंजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी नज़र हुई उते उमर जीअं कंहिं साहबी जी पहची नथी सघे। बहरहाल पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बग़ैर उमिरे जे वापसि आया। 7 हिजरी गुज़री। 8 हिजरी में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 10,000 जो लश्कर तयारु कयो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे आबाई शहर जेको मक्कत मुकर्रम आहे उनखे आज़ादु करण जे लाइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकिता। सहाबा 10,000 सहाबा जो मजमू आहे, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु आहिनि। म्यानुनि मां तलवारूं निकितलूं आहिनि ऐं सभिनि खे जोश आहे, वलविलो आहे जहाद जो। तारीख़ जे किताबनि में अचे थो, सीरत जी हिकिड़ी किताब आहे अर्रहीकुल मख़तूम, सफ़ीउर रहमान मुबारकपुरी उन लिखियो आहे त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रस्ते खां लंघिया, हिकु कुती हुई, उन गुलर कुझु ॼणिया हुआ। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं ॾिठो त उन गुलर ॼणियान पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे साहबी खे फरमायो त तूं हिते बीह, जेसिताईं पूरो काफ़िलो रवानो न थी वञे तेसिताईं इहो हंधि न छॾिजां। तव्हां इहा ज़रा नोट कयो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दिलि में हिकिड़े जानवर जे लाइ बि मोहबत आहे। हिते पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अल मुस्लिमु मन सल्लिम अल मुस्लिमून मिन लिसानी व यदी। शेख अब्दुल हक मुहद्दिस देलवी चए थो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन हदीस मां फ़क़त इंसान मुराद न आहे, जानवरनि खे बि जेकॾहिं तव्हां मां प्रोटेक्शन तहफ़ुज़ हासिल न आहे त तव्हां मुस्लमान न आहियो। छा ॻाल्हि आहे, बहितरीन, सुभान अल्लाह ऐं जज़ाकल्ला तव्हांजी। हिकु दफ़ो ॿीहर महिरबानी तव्हांजी। नाज़रीन साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था ऐं ॾिसंदा रहो सलाम रमज़ान, असां सां गॾु रहिजो। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार ऐं बहितरीन प्रोग्राम जी शुरूआत थी चुकी आहे। जीअं त ब्रेक खां अॻु में असां ॾाढियूं बहितरीन ॻाल्हियूं पिया कयूंसीं। असां सां गॾु अलामा साहब स्कॉलर साहब हुया, जेके प्रोफेसर साहब हुया कराची यूनिवर्सिटीअ जा, उन्हनि जॉइन कयो हो। उन्हनि सां ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं पियूं थियनि पियूं ऐं हींअर असांखे अञा बहितरीन ॿियनि महिमाननि जॉइन करे वरितो आहे। मां सम्झंदी आहियां त जेको असां इस्लाम जूं ॻाल्हियूं था कयूं, रमज़ान जो महीनो हले थो पियो, इन में सभ खां बहितरीन जेका ॻाल्हि अलाह साईंअ खे बि पसंदि आहे ऐं उनजे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि पसंदि हुई त इंसान दोस्त थियणु, इंसान जो हमदर्दी रखणु उन सां ऐं उनजे जेको आहे ख़ुशियुनि में शामिलु थियणु, उन्हनि जे ॾुख में शामिलु थियणु सभ खां वॾी इबादत आहे। ऐं कुझु माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजो कमु इबादत सम्झी कंदा आहिनि ऐं उन्हनि जो कमु वाक़ई में ईअं हूंदो आहे ॼण को माण्हू का इबादत पियो करे पियो, छो त ख़िदमत ख़ल्क़ जे लाइ माण्हू अगरि कोई बि कमु करे थो, पंहिंजो पाण पंहिंजी ज़ात खे कॉन्ट्रीब्यूट करे थो, त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। नाज़रीन हिनखे अप्रीशिएट ज़रूरु करणु घुरिजे ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त असां कोई बि अहिड़ो मौक़ो ज़ाया न थियणु ॾियूं जॾहिं असां के अहिड़े माण्हूअ खे अप्रीशिएट न करे सघूं। बहितरीनु अहिड़ी हिकिड़ी ख़ूबसूरत मां सम्झंदसि पाण उनजी नेचर आहे ऐं बहितरीनु पाण बि आहिनि, सुहिणियूं बि आहिनि ऐं नंढी उमिरि में एॾा वॾा वॾा कम करे रहियूं आहिनि
जो उन्हनि सां अॻिते वधीक ॻाल्हाईंदासीं ऐं उत्साह हासिलु कंदासीं. ऑलरेडी शी इज़ अ इंस्पिरेशनल लेडी फॉर सो मेनी लेडीज़ ऑल अराउंड द वर्ल्ड. एंड असां सां गॾु मौजूदु आहे CEO वुमेन प्रोटेक्शन सेंटर जी मारवी अवान. अस्सलाम वालेकुम मारवी. वालेकुम अस्सलाम. बाक़ ऐं एतिरे ख़ूबसूरत अल्फाज़ लाइ महिरबानी. थैंक यू सो मच. यू डिज़र्व दैट. थैंक यू. बहितरीनु. तव्हांजो जेके मां ॾिसंदी रहंदी आहियां, हींअर त तव्हां हिते हुया ई कोन पाकिस्तान में कोन ॿाहिरि पे हुया, रशिया में शायदि किथे मॉस्को सूची में वर्ल्ड यूथ फेस्टिवल में हुया. जी, वर्ल्ड यूथ फेस्टिवल में हुयो तव्हांजो काफ़ी सुठियूं सरगर्मियूं जेके आहिनि असां सोशल मीडिया जे थ्रू ॾिसंदा आहियूं. ऐं जेको तमामु वॾो कमु आहे वुमेन प्रोटेक्शन सेंटर जेको तव्हां हलायो पिया, ऐं इन में छा आहे त औरत खे हिकिड़ो सिक्योर सोसाइटी ॾियणु, सिक्योर माहौल ॾियणु, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे. ऐं ॾिठो वञे त असांजो दीन इस्लाम जेके बि असांजे क़ुर पाक मां अगरि तव्हां हिदायत वठो या असांजे अनबिया कराम जी ज़िंदगियुनि मां अगरि उन्हनि जो उहा सभ खां वॾो खाको आहे जेके उहे ज़िंदगियूं असांजा पैगम्बर गुज़ारे विया आहिनि, जेके उन्हनि जे तरीक़े सां उन्हनि जो इख़लाक़ हुयो माण्हुनि जे तरफ़ां, मिसकीननि जे तरफ़ां, जेके गुरबत जा माण्हू हुया, जेके ज़रूरतमंद हुया, उन्हनि ॾांहुं कहिड़े क़िस्म जा रवैया पे उन्हनि रखिया. अॼुकल्ह जे दौर में इन्हनि सभिनी शयुनि खे एक्सेप्ट करणु ऐं पंहिंजे पाण ते अप्लाई करणु ॾाढो मुश्किल आहे, ॾुखियो आहे, पर तव्हां करे ॾेखारियो. कोशिशि कयूं ऐं दुआऊं आहिनि असांजूं त तव्हां इन कम खे कंटिन्यू कंदा रहो. असांखे थोरो ॿुधायो त जेको आहे कीअं थो कमु हले पियो, तव्हांजो कीअं कमु कंदा आहियो. ऐं वुमेन प्रोटेक्शन सेल जो ऑलरेडी तव्हां हर इंटरव्यू में वञी ॿुधाए चुका आहियो उन हवाले सां बि, पर औरत खे सिक्योर करे ॾियणु हिकिड़ी सोसाइटी तमामु वॾो कमु आहे. त छा माना इन में तव्हां केतिरे अरसे खां था कमु कयो ऐं छा फ़र्क़ु नज़र आयो आहे? मां मूंखे त ईअं लॻंदो आहे की मां को सदियुनि खां वेठी कमु कयां थी, छो जो हर ॾींहुं अहिड़ा वाक़िया ॾुख ॾींदड़ साम्हूं ईंदा आहिनि जेके तकलीफ़ कॾहिं घटि न थींदी आहे, हमेशह वधंदी आहे अहिड़े मामलात खे ॾिसी करे. बाक़ी थ्रेट्स या अहिड़ा चैलेंजिस ईंदा आहिनि त कॾहिं थक बि थींदो आहे, त इहा ई ॻाल्हि दिलि में ईंदी आहे की पोइ केरु कंदो, ॿियो पुठियां असां बि हटी वेंदासीं त केरु कंदो. वरी पंहिंजे पाण खे हिमताईंदा आहियूं ऐं वरी अॻिते वधंदा आहियूं. असां हिते ॾिसूं था की कंहिंजी ज़िंदगी में नंढड़ी सी ख़ुशी बि आणणु ऐं कंहिंजी का नंढड़ी सी परेशानी बि दूरि करणु, इहा हिकिड़ी इबादत आहे. बिल्कुलु ईअं आहे. ऐं जॾहिं असां ॾिसूं था की को तकलीफ़ में माण्हू चवे थो की न मैडम मारवी मां तव्हांजो नालो ॿुधो आहे ऐं मूंखे ख़बर आहे तव्हां मुंहिंजो मसइलो हल करे छॾंदा. हाणे मसइलो हल करण वारी अलाह जी ज़ात आहे, बेशक असां रुॻो हिकिड़ा ज़रिया आहियूं, लेकिन उहा ॻाल्हि इहा लफ़्ज़ एतिरी हिमत ॾेई छॾंदा आहिनि की न कुझु त करिणो आहे. ऐं तव्हां यकीन कयो बाक़ वुमेन प्रोटेक्शन सेंटर जे अलावा बि इंसानी हक़नि जे हवाले सां घणा ई मामला साम्हूं ईंदा आहिनि, त उन्हनि शयुनि खे कोशिशि कंदा आहियूं की मतिलबु कोशिशि ज़रूरु कयूं, छॾे न ॾियूं की न बाबा मुंहिंजी त इहा फील्ड कोन्हे, मुंहिंजो त मां त नथी हिन जे बारे में ॾिसी सघां. न, हिकिड़ी जद्दोजहद आहे कंटिन्यूअसली, उहा हले पई थी. ऐं रमज़ान जो पाक महीनो बि आहे, जॾहिं मां इहो असांजो इदारो इहे शयूं बिल्कुलु स्टार्ट न कयूं कुझु बि, तॾहिं खां वठी स्कूल में लाइक 9th मैट्रिक इन्हनि क्लासुनि में असां वरी पंहिंजी फ्रेंड्स जी बर्थडे सेलिब्रेट कंदा हुआसीं पंहिंजी पॉकेट मनी सां. त हिकिड़े ॾींहुं असां कंहिंखे ज़रूरत हुई त पंहिंजी पॉकेट मनी मां उहो पैसा कंहिंजी मदद जे लाइ ॾिनासीं. एॾो असांखे सुकून मिलियो, असां चयो असां इहो छा था कयूं, पैसा हेॾा जमा करे हेॾियूं वॾे वॾे बर्थडेज़ था कयूं. उन टाइम खां वठी असां पंहिंजी पॉकेट मनीज़ खे जमा करे माण्हुनि जी मदद करणु शुरू कई. ऐं तव्हां यकीन कयो तव्हां स्कूल एज खां वठी था कयो? स्कूल एज खां. ऐं बाक़ असां धिका खाई खाई सिखिया आहियूं. इहो लफ़्ज़ मां तव्हांखे ॿुधायां थी कीअं थी चवां. असां 5-6 कोई या 10 राशन बैग ठाहे हिकिड़ी बस्ती जी तरफ़ वियासीं. एॾा ज़रूरतमंद माण्हू की असांजे मथां बाक़ाइदा के मूंखे ॾियो. असां हुन टाइम नंढा ॿार हुयासीं, असांखे ॻाल्हि ई सम्झ में कोन पई अचे की असां वटि रिसोर्स घटि आहे, ज़रूरत घणी आहे. पोइ उते लाइक स्कूल कॉलेज जे टाइम में असां रिसर्च जे बारे में सोचियो की छो न असां हिकिड़ो फॉर्म डेवलप कयूं, हिकिड़ी बस्ती खे आइडेंटिफाई कयूं, माण्हुनि जे घरनि में वञूं, ॾिसूं कंहिंखे घणी ज़रूरत आहे, पोइ ख़ामोशी सां बसि हुनजे दर ते रखी छॾूं. त इहो चइबो आहे न की हिकदमि तव्हां का शइ खणी करे न विच में हलिया वञो, उन सां तव्हांखे बि को नुक़सानु पुॼी सघे थो, अॻिले माण्हुनि खे बि उहा शइ प्रॉपर न मिलंदी. त प्लैनेट
आइडेंटिफाई द नीड के घणी नीड आहे। पोइ उन ई एज में मूंखे त ख़बर न हुई, पोइ ख़बर पई कि विडोज़ खे घणी नीड हूंदी आहे। पोइ मूंखे ख़बर पई कि कंहिंजे घर में मोहताजनि खे घणी हूंदी आहे। पोइ आहिस्ता आहिस्ता वरी पंहिंजो ऑब्वियसली पप्पा हर राति जो असांजे पप्पा जी आदत हूंदी कि हदीस शरीफ़ खोलींदा, असां सभु टिनी भेण भाउरनि खे विहारींदा ऐं असांखे हदीसूं ॿुधाईंदा हुया। त ईअं वरी असांखे ख़बर पई कि अच्छा कहिड़े तबक़नि खे, ऐं वरी उतां असांखे इहो बि ख़बर पई कि हुकूकुल अल्लाह सां गॾु गॾु हुकूकुल इबाद जी छा अहमियत आहे। इहो जेको ह्यूमन राइट्स पाण अंग्रेज़ी में चऊं था, ऐं इहो ह्यूमन राइट्स असां जेको सोशल एक्टिविस्ट आहे, ह्यूमन राइट्स ते थी ॻाल्हाए। असां सभु सोशल एक्टिविस्ट आहियूं, छो जो असांजे मज़हब जी तरफ़ां असांजो दीन असांखे इहो दर्स थो ॾिए। हुकूकुल इबाद करणा ई करना आहिनि। न त अगरि तव्हां सिर्फ़ु पंहिंजी ज़िंदगी, माण्हू चवंदा आहिनि न कि उहो सन्यास पे चला गया या उहो जेके ॿियनि मज़हबनि में और डिफरेंट मज़हबनि में भई माण्हुनि खां लातालुक थी वियो, इहे सभु शयूं असां ॾिसूं था, लेकिन असल उहो आहे कि अल्लाह जे बंदनि खे, ऐं असां अक्सर इहा ॻाल्हि बि पाण में चवंदा आहियूं कि अल्लाह पाण कोन था अची वञनि, अल्लाह पंहिंजे बंदनि खे बंदनि वटि मोकिलनि था। असांजी शहरत जे क़रीब जेको उन खां बि वधीक अल्लाह साईं आहे, असांजे अंदरि आहे। सो दिस इज़ हाउ वी आर डूइंग फॉर ईच अदर। अमेजिंग अमेजिंग, यू आर डूइंग एन अमेजिंग जॉब। ऐं ॾाढो सुठो बहितर तरीक़े सां ॿुधाए थी पई, ऐं अॻिते इन हवाले सां अॻिते बि मारवी सां कचहरी कबी। ऐं असांखे नंढड़ी माहीन आहे जे असांखे जॉइन कयो आहे। पहिरियों मां माहीन खे वेलकम कंदमि। हेलो, अस्सलाम वालेकुम, वेलकम बेटा। ऐं उन सां गॾु जेका असां सां गॾु मौजूदु आहे नूर फातिमा, उनजी नात ॿुधूं था, नात रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधूं था। ऐं नंढड़ी सुहिणी प्यारी मुंहिंजी भेण आई आहे नात ॿुधाइण। जी बेटा। याती नज़ीरू कफ़ी नज़र मिसले तो नशुद पैदा जाना, मिसले तो नशुद पैदा जाना, जगराज को ताज तोरे जगराज को ताज तोरे सर सो है, तुझको शहीदो सरा जाना है, तुझको शहीदो सरा जाना।
अल्लाह बहितरीनु ज़बरदस्त नात हुई ऐं मां पुछंदसि पंहिंजे भाउ खां जे असां वटि आहे टाइम त असां हिन नंढड़ी खां बि नात ॿुधी वठूं बहितरीनु असांजो प्रोग्राम आहे भलारो महीनो आहे जेॾो थी सघे त असां ज़िक्र कयूं रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ऐं उनजी शान में नातूं ॿुधूं सो जी बेटा माहीन आप बिस्मिल्लाह करें औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम माहीन रमीज़ की जानिब से सबको अस्सलामु अलैकुम। पढ़िए सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मैं तो पंजतन की गुलाम हूँ, मैं तो पंजतन की गुलाम हूँ, मैं गुलाम इब्ने गुलाम हूँ, मैं गुलाम इब्ने गुलाम हूँ, मैं तो पंजतन की गुलाम हूँ, मैं तो पंजतन की गुलाम हूँ। मुझे इश्क है तो खुदा से है, मुझे इश्क है तो रसूल से, ये करम है सारा बतूल का, मेरे मुँह से आए महक सदा, मैं जो नाम लूँ तेरा झूम के, मैं तो पंजतन के गुलाम हूँ, मैं तो पंजतन के गुलाम हूँ। और मुझे इश्क सर्वो समन से है, मुझे इश्क सारे चमन से है, मुझे इश्क सर्वो समन से है, मुझे इश्क सारे चमन से है, मुझे इश्क उनके वतन से है, मुझे इश्क उनकी गली से है, मुझे इश्क है तो गली से है, मुझे इश्क है तो हुसैन से, मुझे इश्क है तो हसन से है, मुझे इश्क शाहे ज़मन से है, मैं तो पंजतन के गुलाम हूँ, मैं तो पंजतन के गुलाम हूँ। हुआ कैसे तन्हो सर से जुदा, हुआ कैसे तन से वो सर जुदा, जहाँ इश्क हो वहीं करबला, जहाँ इश्क हो वहीं करबला, मेरी बात उन्हीं की बात है, मेरी बात उन्हीं की बात है, मेरे सामने उनकी ज़ात है, मेरे सामने उनकी ज़ात है, वही जो शेरे खुदा का हो, वही जो शेरे खुदा का हो, जिन्हें ज़ात खुदा का हूँ, मैं तो पंजतन के गुलाम हूँ, मैं तो पंजतन के गुलाम हूँ, मैं
सुभान अल्लाह। नाज़रीन, ही महफ़िलूं रौनकूं ज़िक्र थींदा रहंदा, पर वक़्तु थियो आहे साईअ जो। नंढड़ी साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था। ॾिसंदा रहो सलाम रमज़ान। जी नाज़रीन, वेलकम बैक। भलीकार कयूं पिया तव्हांखे। बहितरीन प्रोग्राम हली रहियो आहे सलाम रमज़ान में ॾाढा सुठा असां सां महिमान बि मौजूदु आहिनि। मारवी असां सां गॾु मौजूदु आहे। मारवी जंहिं तरीक़े सां तव्हां ॻाल्हियूं पिया कयो त जेके ज़ाहिर आहे हुकूकुल इबाद जा जेके बि फ़ाइदा आहिनि, जेके बि उन जा सवाब आहिनि, नेकियूं आहिनि, रमज़ान जहिड़े महीने में त वरी अलाह साईं चवंदो आहे त हिकु नेकीअ जे सवाब जो जेको ॿियनि महीननि में तव्हांखे मिलंदो त 70 गुना वधीक सवाब रमज़ान जे महीने में मिलंदो आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त रोज़ो सिर्फ़ु खाइण ऐं पीअण जी शयुनि जो रोज़ो न हूंदो आहे। तव्हांजे ज़बान जो बि रोज़ो हूंदो आहे, इख़लाक़ करण जो, अखियुनि जो, हथनि जो, सोच जो, नियत जो। हर उहा ग़लति शइ, हर उहा ॻाल्हि जंहिंखां कंहिं ॿिए माण्हूअ जी दिलि आज़ारी न थिए, इन जो बि रोज़ो रखो। त इहे शयूं मां सम्झंदी आहियां त ख़बर सभिनी खे हूंदी आहे, पर अलाए छो अप्लाई न करे सघंदो। जॾहिं असां वटि केसिस ईंदा आहिनि न रमज़ान जे महीने में बि बदसलूकी जा, घरेलू तशद्दुद जा, हरासमेंट जा, ॾाढी हैरत थींदी आहे। ऐं हींअर जेको रीसेंट वाक़ियो थियो आहे जंहिंमें मारिया नाले जी छोकिरी खे तूबा टेक्सन में उनजे पंहिंजे रिश्तनि घर में मारे छॾियो, भाउ ऐं पीउ। त तव्हां सोचो कि इन तरह जा वाक़िया जॾहिं असां रमज़ान में ॿुधूं था त हिकदमि हिकिड़ो शौक़ थो लॻे कि कहिड़े क़िस्म जा माण्हू आहिनि। इन्हनि खे रमज़ान जे महीने में बि उहो ख़ौफ़ ख़ुदा काॾे थो हलियो वञे। उहे छो नथा सम्झनि कि कंहिंखे तकलीफ़ पुॼाइणी एॾो वॾो गुनाह आहे। तव्हां हुन खां राइट टू लाइफ खसे था वठो, तव्हां मर्डर्स करे था वठो। ऐं असां इहो ॾिठो आहे कि अच्छा रोज़ो तमामु हिकिड़ी बाबरकत शइ बि आहे। ऐं असां ॾाढा ख़ुशनसीब आहियूं कि असांजे मज़हब में हर साल इहो हिकिड़ो असांखे असांजी सॼी बॉडी खे, असांजे ख़्यालनि खे, असांजी नियत खे, असांजी सोच खे हिकिड़ो ब्रेक मिले थो। एग्ज़ैक्टली 14-15 कलाक जो बिना कुझु खाइण पीअण, दैट मीन्स आवर ऑल ऑर्गन्स आर रेस्टिंग एज़ वेल। त अलाह साईं हर शइ खे ठाहियो आहे त हुनजो निज़ाम बि ॾाढो ख़ूबसूरत आहे। ऐं जॾहिं असां ॾिसूं था कि तव्हां रोज़े जी हालत में आहियो त तव्हां ॾिसंदव अक्सर माण्हू, हाणे असांखे इहो हुकुम आहे कि अगरि तव्हांखे गुस्सो अचे थो त तव्हां अॻिले माण्हू खे ॿुधायो कि मुंहिंजो रोज़ो आहे। अॻिलो माण्हू अगरि तव्हांजे मथां शाउट थो करे त तव्हां हुनखे ॿुधायो मुंहिंजो रोज़ो आहे। पंहिंजे पाण खे बि यादि ॾियारियो मुंहिंजो रोज़ो आहे। असांजे हिते माण्हू घणो गुस्सो कंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि, एक्सक्यूज़ ॾींदा आहिनि, मुंहिंजो असल में रोज़ो हुयो न, इन लाइ मां जेको आहे घणो शाउट करणु लॻी वियमि। सो वॉट वी आर डूइंग, सीरियसली बाक़ असांखे रीविज़िट करण जी ज़रूरत आहे। पंहिंजा हींअर जेके असां पंहिंजो ई शुरू करे छॾियो आहे न नॉलेज, उनखे असांखे रीविज़िट करण जी ज़रूरत आहे कि आहे ई गुस्से खे पाण खां दूरि रखणु, अञा वधीक सुठी नरम कलामी करणु। ऐं नरम कलामी ऐं इख़लाक़ ॿई शयूं फ्री आहिनि ऐं ॿई शयूं कंदे असांखे प्रॉब्लम आहे। ऐं ॿिन्हिनि जो असर केॾो वॾो आहे, केॾो वॾो असर आहे, मतिलबु फ्री ऑफ कॉस्ट। ऐं तमामु ज़बरदस्त सभु कुझु विसरी वेंदा, तव्हांजी माली मदद विसरी वेंदा, तव्हांजा गिफ्ट्स विसरी वेंदा, तव्हांजी दावतूं, खाधो छा ठाहियो, छा पातो, तव्हांजो मोहबत सां पेश अचणु, ख़ुलूस सां केतिरो हसीन आहे इहो। ऐं इहा हिकिड़ी शइ अक्सर असां पढ़ंदा आहियूं न कि छा सदका जारी आहे, स्माइल, इफ यू आर स्माइलिंग, कि कंहिं माण्हू सां तव्हां तरीक़े सां ॻाल्हायो, तव्हां स्माइल कयो ऐं तव्हांजी वजह सां, तव्हांजी स्माइल जी वजह सां उनजे चेहरे ते बि मुर्क अची वेंदी आहे। तव्हां ॾिसो कि सभ खां बहितरीन नंढड़ी नेकी जेका आहे इलाही आसान आहे। ऐं असांखे इहो महसूसु थींदो आहे जेतिरो असां पढ़ियो आहे, जेतिरी असांजी सम्झ आहे। मां 2 दफ़ा उम्रे ते वई आहियां, हिकिड़ी दफ़ा मां ईद मके में कई आहे, हिकिड़ी दफ़ा मदीने में कई आहे, ऐं रमज़ान जे महीने में हवाले सां त तव्हां सां ॻाल्हाईंदासीं त तव्हांखे हुते वञी छा फील थियो। पर नंढड़ो हींअर फ़िलहाल छो त नात नई महिमान असांखे जॉइन कयो आहे मुस्कान, उनजी नात ॿुधूं था। मुस्कान बेटा जी बिस्मिल्लाह। सल्ले अला नबीना सल्ले अला मुहम्मदन सल्ले अला शफीना सल्ले अला
आका हमें बुलाएंगे, आज नहीं तो कल सही। सल्ले अला नबीना, सल्ले अला मोहम्मद। मदीने में जो गुजरा वो ज़माना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है। दरे अक़दस पे हाले दिल सुनाना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है। अदब से बैठ कर उस गुंबदे खज़रा के साए में, अदब से बैठ कर उस गुंबदे खज़रा के साए में, नबी की याद में आंसू बहाना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है। और तड़पता है ये दिल मेरा, तरसती है मेरी आँखें। बुला लो अब मदीने में दोबारा या रसूल अल्लाह, दोबारा या रसूल अल्लाह। मदीना याद आता है, मदीना याद आता है। और मज़ारे फातिमा पर करबला वालों की याद आई, मज़ारे फातिमा पर करबला वालों की याद आई। मदीने वाले आका का घराना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है। मदीने में जो गुजरा हो ज़माना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है, मदीना याद आता है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीना याद आता है, मूंखे लॻे थो मारवी तूं मदीने में हली वई आहे उन्हनि यादनि में। हाँ, जिन्हनि माण्हुनि जी आहिनि न यादूं, उन्हनि खे बिल्कुलु ईअं ई आहे। हींअर मुंहिंजे ख़्याल में असां वटि आहे अञा टाइम, त मां ॿी नात बि जेको आहे मां चाहींदसि अलीज़ा नूर खे, त हिकु एक और नात आप प्लीज़ सुनाए। बिस्मिल्लाह। शाहे मदीना, शाहे मदीना, शाहे मदीना, शाहे मदीना। अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदिना मुहम्मद। पढ़िए अल्लाहुम्मा सल्ले अला सय्यदिना मुहम्मदिन।
तेरे लिए ही दुनिया बनी है, नीले फलां की चादर तनी है, नीले फलां की चादर तनी है। तू अगर ना होता, तू अगर ना होता, दुनिया ते खाली सारे नबी तेरे दर गए सवाली। शाहे मदीना, शाहे मदीना, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना मुहम्मद। पढ़िए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना मुहम्मद। कदमों में तेरे अर्शे भरी है, तुझे सा जहां में कोई नहीं है, तुझे सा जहां में कोई नहीं है। कांधे पे तेरे, कांधे पे तेरे कमली है काली, सारे नबी तेरे दर के सवाली। शाहे मदीना, शाहे मदीना, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना मुहम्मद। पढ़िए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना मुहम्मद। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाज़रीन, वक़्तु थियो साईअ जो, साई वठूं था, साई खां पोइ वरी हाज़िर थियूं था। भलीकार नाज़रीन, सलाम रमज़ान में भलीकार बहितरीन प्रोग्राम जी शुरूआत आहे ऐं ख़बर ई कोन पवंदी आहे वक़्तु कीअं जल्दी गुज़री वेंदो आहे। ऐं जेको आहे हाणे इफ़्तार ट्रांसमिशन जो सिलसिलो आहे ऐं इफ़्तार ताईं तव्हां सां गॾु असांजो जेको आहे साथ हूंदो आहे। हर रोज़ असां मिलंदा आहियूं ऐं ॾाढियूं सुठियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं। अॼु बि बहितरीन कचहरी हले पई, मारवी असां सां गॾु मौजूदु आहे बहितरीन, ऐं मारवीअ सां ॾाढी सुठी बॉन्डिंग थी वई आहे घटि वक़्त में। मारवी, कंहिं बि इंसान जे दिलि में जाइ करणु केॾो ॾुखियो कमु आहे, पर ॾिठो वञे त अगरि केरु ईअं करे थो वञे त उहो केॾी सम्झ त हिकिड़ी मिल्कियत आहे जेको कमाए थो वञे, कंहिंजी दिलि में घर करे थो वञे। बाक़ तव्हांखे ख़बर आहे इहो एतिरो ख़ूबसूरत रिश्तो अथव ऐं अक्सर तव्हांजे कम जे करे, जीअं तव्हां मीडिया में आहियो, रोज़ अचो था स्क्रीन ते, हज़ारे माण्हू तव्हांखे ॿुधनि था, तव्हां केतिरनि ई माण्हुनि सां अॼु ताईं मिलिया बि न हूंदव, लेकिन तव्हांजी ॻाल्हियुनि, तव्हांजे अंदाज़ जी वजह सां हू तव्हां सां मोहबत कंदा हूंदा। अहिड़ी तरह असां बि कमु करे रहिया आहियूं माण्हुनि सां, उन्हनि जे हक़नि जे लाइ वञी सेशन ॾियणु शयूं, कॾहिं गेस्ट अपीयरेंस सां किथे छा, तव्हां ट्रेनर बि था आहियो, ट्रेनिंग्स कराए रहिया आहियो, त सेल्फ डिफेंस जी ट्रेनिंग इलाही किथां माण्हू अक्सर किथे मां मॉल में हुजां या छा अची हक़ कंदा। हाणे मां त कोई मीडिया सेलिब्रिटी बि कोन आहियां, त मां चवंदी आहियां कि लाइक मां तव्हांखे सॉरी सुञातो कोन, न असां तव्हांखे सुञाणींदा आहियूं, तव्हां माण्हुनि जी मदद कंदा आहियो न। असां तव्हां ॾिसो केतिरो ख़ूबसूरत आहे कि हुननि जी कॾहिं मदद नाहे थी, लेकिन कंहिं ॿिए जी मदद करण बि उन्हनि खे। ऐं ॿियो अक्सर छोकिरियूं मूंखे चवंदियूं आहिनि कि असांखे पंहिंजो नंबर ॾींदव, तव्हां बसि असां सां राब्ते में हुजो त असांखे हिकिड़ो एग्ज़ैक्टली, त इहा केॾी वॾी ॻाल्हि आहे। इहो एतिरी ख़ूबसूरत, इहो सिर्फ़ु जज़्बो अॻिलो महसूसु करे थो ख़ूबसूरत नाहे, असांखे जेको मोट मिले थी न, इहा ॾाढी ख़ूबसूरत आहे। त मुंहिंजे ख़्याल सां पप्पा हमेशह चवंदा आहिनि कि जेको माण्हुनि सां तव्हां करे था वञो न, हमेशह उहो ई रहंदो तव्हां सां गॾु, ॿियो सभु कुझु ख़तमु थी वेंदो। ईअं ई आहे, ईअं ई आहे रवैया, तव्हांजो बिहेवियर, तव्हांजो सलूक। Even we can say that this is our invisible property. नज़र कान थी अचे, लेकिन असांजी प्रॉपर्टी मथे कम ईंदी आहे। असांखे ज़बरदस्त ॻाल्हि कई ऐं ॾाढी सुठी ॻाल्हि आहे तव्हांखे में, इहा ई हिकिड़ी प्रॉपर्टी आहे। माल दौलत कमाई सॼी इहा ई आहे न, कमाई सॼी ज़िंदगीअ जी, नेकी नज़र नथी अचे, जमा थींदी थी वञे, थींदी थी वञे। ऐं अक्सर वॾा चवंदा आहिनि न कि कंहिं मुश्किल खां तव्हां बचिया आहियो, का तुंहिंजी नेकी कमाई हूंदी। अक्सर असां चवंदा आहियूं का असां, त सोचो कि इहा केॾी ख़ूबसूरत इन्वेस्टमेंट आहे
जेकी असांजी ज़िंदगी में मुश्किलुनि खां असांखे बचाए थी बचाए वठे थी, बिल्कुलु। ऐं असांखे ख़बर बि न आहे, अहसास बि न थींदो ऐं उहा शइ असांखे उन मुश्किलुनि खां बचाईंदी वेंदी बचाईंदी। तव्हां ज़िक्र कयो हो त तव्हां विया हुयो मके उम्रे वॼाए ते, मदीना हा। उम्रे ते विया आहियो, ईदूं बि कयूं अथव ॿ ईदूं कयूं भला आहिनि। कीअं उहो थोरी उहे यादगिरियूं असां सां शेयर कयो। हिकु त जॾहिं बि उमिरि जे सफ़र जी ॻाल्हि अचे ऐं मुंहिंजे पप्पा जो पहिरीं ज़िक्र न अचे, इहो थी नथो सघे। माई फादर इज़ अ थ्रू इवन आई विल से के आशिक आहे कि भई मदीने मके में मूंखे रमज़ान गुज़ारिणो आहे ऐं पप्पा हर साल मतिलबु माशाल्लाह सां उन्हनि खे रोज़ो रखण या ईद जे हवाले सां वञणु थींदो आहे, कॾहिं फ्रेंड्स सां, इवन फ्रेंड्स सां ऐं माइटनि सां बि उहे ज़ोरी पप्पा खे वठी वेंदा आहिनि कि न अदा तव्हां हलो, छो जो यू नो एवरीथिंग, यू विल गाइड अस। वञी चुका आहिनि त हाणे उन्हनि खे सभु ख़बर आहे त कहिड़ी जाइ काथे आहे। ऐं हिकु त हूंदो आहे ख़बर हुजणु, ॿियो इबादतुनि जे बारे में ॿुधाइणु, बेटा हिते एतिरो ईअं पढ़णो आहे, ईअं करिणो आहे, हे करिणो आहे, त उहो ऐं वरी साइट्स ते वठी हलणु कि इहा वादी जिन आहे, इहो जेको आहे जन्नतुल बकी आहे, इहा शइ आहे। फर्स्ट टाइम जॾहिं तव्हां विया हो हैरान कहिड़ी ॻाल्हि ते? अच्छा, मां वई ईअं हुयमि, चइबो आहे न इहो अलाह जो बुलावो हूंदो आहे। मुंहिंजी ॾाॾी खे ऐं पप्पा ऐं अम्मी खे वञिणो हुयो ऐं अचानक मुंहिंजी ॾाॾी जी तबियत ख़राबु थियण जी वजह सां कैंसिल थियो ऐं मुंहिंजो थी वियो 10 ॾींहं पहिरीं कि ओके मारवी इज़ गोइंग। उन महिल मां हुयमि पंहिंजे कॉलेज जे टाइम में, कॉलेज यूनिवर्सिटी शुरू थियण वारी हुई, टू यंग। ऐं बहितरीनु ॻाल्हि इहा हुई कि जॾहिं मां खाने काबा जो तवाफ़ कंदी हुयमि त हिकिड़ो हथु अम्मी जो हिन पासे झलंदी हुयमि, हिकिड़ो हथु पप्पा जो हुन पासे झलंदी हुयमि ऐं मां चवंदी हुयमि कि अलाह साईं तव्हां मूंखे हिन एज में एॾो हसीन पंहिंजे घर जो तवाफ़ करायो था, उहे बि मुंहिंजी अम्मी बाबा जन्नत सां गॾु, मां तव्हां खां ॿियो छा घुरां? लिटरली बाक उन टाइम में मुंहिंजे दिलि मां घड़ी घड़ी मां अम्मी पापा खे चवंदी, अम्मी पापा न बेटा दुआऊं घुर, दुआ चयो मां दुआऊं घुरां थी, लेकिन एॾो अलाह साईं मूंखे नवाज़े छॾियो आहे कि इन जो शुक्र करण खां मुंहिंजी ज़बान नथी रुके। ॾाढो ख़ूबसूरत हुयो सफ़र, ॾाढो हसीन सफ़र हुयो ऐं मदीने जो वरी सफ़र मिठो मिठो प्यारो प्यारो आहे। अच्छा, उते मदीने में मुंहिंजो पहिरियों ॾींहुं हुयो, मां नमाज़ पई पढ़ां ऐं बिल्कुलु मुंहिंजे पासे में हिकिड़ी फॉरेनर आयूं, उन्हनि मूंखे सलाम कयो त मुंहिंजी उन्हनि सां चिट चैट शुरू थी वई। त मूंखे इहा बि ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि लॻी कि जेके फॉरेनर माण्हू जॾहिं इस्लाम क़बूल कनि था त उहो केॾी ख़ूबसूरती सां उनखे खणी हलनि था अॻिते। ईंदा आहिनि दुनिया मां काफ़ी माण्हू वेंदा आहिनि ऐं इहा हिकिड़ो सफ़र ई मां सम्झंदी आहियां, रूहानी सफ़र आहे इंसान जी पंहिंजे पाण सां। उहा हुई अंग्रेज़ ऐं फर अरबी पई ॻाल्हाए ऐं मूंखे चयईं तोखे अरबी कोन थी अचे? मां चयो न। पोइ चयईं तूं क़ुर कीअं थी पढ़े? मां चयो मां तर्जुमो ट्रांसलेशन कंदी आहियां। चयईं न अरबी सिख। त इहा एॾी इम्पॉर्टेंट ॻाल्हि आहे कि अगरि असां सिखी वठूं त इन सां असांखे हाणे जीअं असांजी पंहिंजी सिंधी ज़बान आहे, को असांजी सिंधी ज़बान खे ट्रांसलेट कंदो न त उनजो मतिलबु थोरो डिफरेंट निकिरंदो असांजी ॻाल्हियुनि जो, लेकिन जॾहिं तव्हांखे अचे थी सम्झण त उनजो एग्ज़ैक्ट सम्झी सुठी ॻाल्हि, तमामु बहितरीनु ॻाल्हि तव्हां कई। ऐं असांखे हींअर अञा नंढड़ी महिमान जॉइन कयो आहे जेका नात रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधाईंदी ऐं मां चाहींदसि त उन्हनि खे चवां बेटा माइक में पहले आप अपना नाम बताएं। बेटा जी जी आपका नाम? अलिशबा। अलिशबा, अलिशबा जॉइन किया असांखे। अलिशबा अभी आप क्या नात, कौन सी नात सुनाएंगी? क्या बताऊँ क्या मदीना? क्या बात है, बिस्मिल्लाह करें बेटा। क्या बताऊँ कि क्या मदीना है, क्या बताऊँ और मैं क्या बताऊँ कि क्या मदीना है, मैं क्या बताऊँ कि क्या मदीना है, बस मेरा मुद्दा मदीना है, क्या बताऊँ उठ के जाऊँ कहाँ मदीने से, उठ के जाऊँ कहाँ मदीने से, क्या कोई दूसरा मदीना है, क्या कोई दूसरा
प्यार देता है बस मदीना है, प्यार देता है बस मदीना है, क्या बताऊं दिल में अब कोई आरज़ू ही नहीं, दिल में अब कोई आरज़ू ही नहीं, या मोहम्मद है या मदीना है, या मोहम्मद है या मदीना है, क्या बताऊं दिल फिदा है मदीने वाले पर, दिल फिदा है मदीने वाले पर, दिल मुनव्वर मेरा मदीना है, दिल मुनव्वर मेरा मदीना है, क्या बताऊं। सुभान अल्लाह, बेहतरीन, ज़बरदस्त। मारिया मारवी जी, तव्हां ज़िक्र पिया कयो अॻु में बि सभई इन्हनि जूं सोशल एक्टिविटीज़ तव्हां ॿुधायो। रिसेंटली तव्हां रशिया मां थी आया, मूंखे थोरो इन हवाले सां थोरो मुख़्तसिरन ॿुधायो, मां चाहींदमि असांजे ॾिसंदड़नि खे ख़बर पवे छा हुयो, कहिड़े सिलसिले में वञणु थियो, उते कहिड़े क़िस्म जूं एक्टिविटीज़ थियूं पियूं। ईअं थियो बाक 2021 में मुंहिंजी शादी थी हुई मार्च में, ऐं अप्रैल में मूंखे ख़बर पई कि मां पाकिस्तान के पंहिंजे वतन के रिप्रेज़ेंट करण जे लाइ रशिया में यूरेशिया ग्लोबल हिकिड़ो प्रोग्राम थींदो आहे, उते सिलेक्ट थी आहियां पाकिस्तान मां, ऐं उते कोई 12 खां 13 माण्हू हर कंट्री मां सिलेक्ट थींदा आहिनि, ऐं हुन में हिकिड़ी मां हुयमि। अच्छा, हाणे नई नई मां शादी करे हिकिड़ी शादी सुठी साबित थी न, गुड लक खणी आई तव्हांजी ज़िंदगी में। अच्छा, लेकिन गॾोगॾु माण्हू खे थोरो हूंदो आहे न कि अच्छा भई हाणे हिकदमि नए रिश्ते में आया आहियूं, ओके गुड बाय, आई एम गोइंग टू रिप्रेजेंट पाकिस्तान, सो आई वाज फीलिंग लाइक दैट, बट अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजी फैमिली, मुंहिंजे इन लॉस, मुंहिंजे हस्बैंड तमामु घणो साथ मुंहिंजो ॾिनो, ऐं मां कामयाबी सां वञी सघियमि। त पहिरीं दफ़ा मां रिप्रेज़ेंट कयो हो यूरेशिया ग्लोबल में पाकिस्तान खे, ऐं उन खां पोइ हींअर वर्ल्ड यूथ फेस्टिवल, उन में 180 ममालिक मां यूथ आयल हुई, सॼी दुनिया जी यूथ सोचो हिकिड़े प्लेटफॉर्म ते आयल हुई, ऐं उतां पाकिस्तान मां, अच्छा यूरेशिया ग्लोबल खां पोइ वरी मां फ्यूचर टीम पाकिस्तान जो मेंबर थी वियमि। सो दिस इज़ हाउ असां उन्हनि जी एम्बेसी ऐं रशियन यूथ अफेयर्स ऐं तमामु डिपार्टमेंट सां गॾु मिली करे मोकिलींदा आहियूं, हाणे यूथ खे गॾु वठी वेंदा आहियूं पाण तव्हां सां। उते पाकिस्तान खे कीअं रिप्रेज़ेंट कयो, या मतिलबु इन प्रोग्राम खे पाकिस्तान जूं जेके असांजूं नियाणियूं आहिनि या ॿिया जेके सिटीज़न्स आहिनि उन्हनि खे कहिड़ो थो फ़ाइदो? उते हिकु त तव्हां जॾहिं वञो था एज़ अ यूथ उते, त तव्हांखे सभिनी मुल्कनि जी नौजवाननि सां मिलण जो मौक़ो थो मिले। उते जेके एक्सपर्ट्स आहिनि उन्हनि जा सेशंस बि थींदा आहिनि, उते ह्यूमन राइट्स जे हवाले सां असांजियूं ट्रेनिंग्स बि थींदियूं आहिनि। उन जे अलावा हिन दफ़े असांजी मीटिंग थी हुई फॉरेन जेके भी एम्बेसडर्स आहिनि उन्हनि सां, त मुख़्तलिफ़ ममालिक जे फॉरेन एम्बेसडर्स सां मीटिंग थी, उन्हनि खे असां तमामु घणियूं सजेशंस ॾिनियूं कि कीअं असां पाकिस्तान जी इकॉनमी में औरतुनि खे घणो इंगेज करे वधीक असां उनखे बहितर करे सघूं था, कहिड़ा इशूज़ आहिनि असांजी यूथ जेके। अच्छा, हिकिड़ो ॿियो फ़ाइदो इहो थींदो आहे कि सभु कंट्रीज़ जेके उपाह ॿुधाईंदियूं आहिनि न, जेके इशूज़ उन्हनि जी कंट्रीज़ में थियनि था, ऐं वरी असां डिस्कस जॾहिं उन्हनि सां कंदा आहियूं त असां लर्न इलाही कंदा आहियूं। उन खां पोइ टेक्नोलॉजी जे हवाले सां, आर्टिफिशियल इंटेलिजेंस जे हवाले सां, हिकिड़ो जेको ग्लोबलाइज़ेशन वर्ल्ड में आहे उन जे हवाले सां। अच्छा, तमामु अहम इहा ॻाल्हि हुई कि टोटल 20,000 दुनिया जी यूथ उते मौजूदु हुई, अन 20,000 मां रुगो 150 माण्हू रशियन प्रेसिडेंट प्यूटिन सां एज़ अ यूथ लीडर, वर्ल्ड यूथ लीडर मिलिया, ऐं उन में 20,000 यूथ मां पाकिस्तान मां हिकिड़ी मां फीमेल हुयमि। माशाल्लाह, ज़बरदस्त।
ज़बरदस्त हिकिड़ो मूंसां ईमेल सभ खां वधीक प्राउड जी ॻाल्हि आहे एंड देन वी सेट विद द प्रेसिडेंट ऑफ रशिया एंड 1 to 1 असां सभई जो ज़बरदस्त ते बहितरीन डिस्कशंस ऐं तव्हां जहिड़ियूं जेके न्याणियूं आहिनि मां सम्झंदी आहियां फ़ख्रु आहे असांजो सिंध जो सॼे असांजे मुल्क पाकिस्तान खे हर जो जगह हुजण खपे बिल्कुलु एवरीवेयर मतलब को न को बिल्कुलु। स्पोर्ट्स हुजे मीडिया हुजे ह्यूमन राइट्स ज़रूरु हुजणु घुरिजे ऐं हाणे अॻिते वधनि थियूं असांजूं न्याणियूं मारवीअ जहिड़ियूं जॾहिं असां वटि आहिनि न्याणियूं त पोइ यकीनन पाकिस्तान वधंदो ऐं हर जाइ ते हूंदो इंशाल्लाह नज़र ईंदो दुनिया आलमी सतह ते ऐं हींअर असांखे जेको आहे तव्हां जेको मुस्कान मां तव्हांखे चवंदसि त तव्हां नात ॿुधायो ऐं मुंहिंजे ख़्याल में अच्छा अच्छा अशार आहे उन खां पोइ वरी आहे ओके त ठीकु आहे बेटा तव्हां नात ॿुधायो प्लीज़ बिस्मिल्लाह तुम्हारे आस्तान से समाना क्या नहीं पाता तुम्हारे आस्तान से जमाना क्या नहीं पाता कोई भी दर से खाली मांगने वाला नहीं जाता भर दो झोली मेरी या मोहम्मद भर दो झोली मेरी या मोहम्मद मोहम्मद भर दो झोली मेरी या मोहम्मद दर पे आया हूँ बन कर सवाली भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं ना जाऊंगा खाली हाँ भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं ना जाऊंगा खाली कुछ नवासों का सदका अता हो अपने प्यारों का सदका अता हो दर पे आया हूँ बन कर सवाली भर दो झोली मेरी या मोहम्मद लौट कर मैं ना जाऊंगा खाली सुभानअल्लाह बहितरीन नात हुई ऐं ज़बरदस्त जेको आहे जुगलबंदी बि कईसीं ज़बरदस्त असांजो जेको प्रोग्राम हुयो अॼु जो तव्हां ॾिसी रहिया हुयो त बहितरीन महिमाननि जी शमूलियत ऐं उन्हनि जूं ॻाल्हियूं उन्हनि जा एक्सपीरियंसिस जेके हूंदा आहिनि उहे असांखे घणो कुझु सेखारींदा आहिनि हीअ जेको ख़ूबसूरत असांजूं रौनकुनि वारियूं रहमतुनि भरियूं महफ़िलूं आहिनि जेके नाज़रीन चांद रात ताईं इंशाअल्लाह जारी रहंदियूं इफ़्तार ट्रांसमिशन में तव्हां सां रोज़ मुलाक़ात थींदी आहे हाणे कुझु ॾींहं वञी बचा आहिनि सो इहे असांजूं मुलाक़ातूं जारी रहंदियूं इंशाअल्लाह ताला इहो जेको प्रोग्राम हो सतावन हुयो करशे जामे शीरीअ जो करशे जामे शीरी 100% ख़ालिस अर्कनि सां तयारु कयल शरबत आहे जेको सहरनि ऐं इफ़्तारनि जी ज़ीनत बणिजंदो आहे हर मौसम में चाहे सर्दियूं हुजनि या गर्मियूं करशे जामे शीरीअ खे इंजॉय कयो वेंदो आहे अॼुकल्ह जेका मौसम आहे हुन में त ख़ासि तौर ते ज़रूरत बणिजी वई आहे त इफ़्तारनि में ज़रूरु करशे जामे शीरी हुजे इन्हनि जा फ्लेवर्स जेके आहिनि इलायची फ्लेवर उहो बि ॾाढो सुठो आहे ज़बरदस्त उनजो अहसासु आहे ऐं ओवर ईटिंग जो जॾहिं फील थींदी आहे न असांखे इफ़्तारनि खां पोइ स्नैक्स खाईंदा आहियूं तरियल शयूं खाईंदा आहियूं त ईअं लॻंदो आहे घणो खाई विया आहियूं तो बदहज़मीअ वांगुरु फील थींदो आहे त पोइ खीर जे गिलास में अगरि तव्हां इलायची फ्लेवर शरबत मिलाए करशे जामे शीरी जो पीअंदा त तव्हांखे ज़बरदस्त फील थींदी तबियत तव्हांजी ख़ुशगवार थी वेंदी उन सां गॾोगॾु असांजे प्रोग्राम खे तावन आहे पीक फ्रींस सुपर बिस्किट वारनि जो इन्हनि जो चवणु आहे द ओरिजिनल सुपर द नेशन्स फेवरेट ज़बरदस्त बिस्किट आहिनि इन्हनि असांजे प्रोग्राम खे तावन कयो हो इन सां गॾोगॾु सुपर सॉफ्ट बेक चॉकलेट क्लासिक चॉकलेट केक्स आहिनि उन्हनि बि असांखे तावन कयो हो ज़बरदस्त इन्हनि जा तावन आहिनि ऐं इन्हनि तावन खां बिना तव्हां ताईं पहुचणु जेको मुश्किल थी पवे हा नाज़रीन इन करे जेके सभु असांजा तावन आहिनि इहे तमामु असांजे लाइ ज़रूरी आहिनि ऐं हाणे ज़ाहिरा प्रोग्राम जेको आहे पुॼाणीअ ते अचे पुॻो आहे ऐं वेंदे वेंदे असांजी बि इफ़्तारी थींदी आहे इफ़्तारीअ जो टाइम अचण वारो आहे तव्हां सां गॾोगॾु असां बि इफ़्तारी कंदा आहियूं असां बि पंहिंजनि महिमाननि सां गॾोगॾु करशी जामे शीरीअ जे दस्तरख़्वान ते इफ़्तारी थींदी आहे जंहिंमें पीक फ्रींस सुपर बिस्किट जी शमूलियत बि हूंदी आहे सो तव्हांखे ख़बर आहे त इहे ई असांजूं रौनकूं आहिनि इहे ई असांजा प्रोग्राम आहिनि ऐं असां बिल्कुलु घर जे भातियुनि वांगुरु रोज़ु मुलाक़ात कयूं था ऐं रोज़ु घणो कुझु सिखूं था हिक ॿिए सां बहितरीनु असांजो प्रोग्राम हुयो ऐं नाज़रीन बहितरीनु महीनो हली रहियो आहे बरक़तुनि जो महीनो रहमतुनि जो महीनो दुआउनि जो महीनो दुआऊं कयो ऐं कहिड़ी ख़बर कहिड़ी का क़बूलियत जी घड़ी हुजे जेके दुआ क़बूल थी पवे हाणे त जेके ख़ासि ताक रातियुनि जा ॾींहं शुरू थिया आहिनि ताक रातियुनि में दुआऊं कयो त जेको आहे दुआऊं तव्हांजूं ज़रूरु क़बूल पवंदियूं मूंखे बि दुआउनि में ज़रूरु यादि रखो पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखो वेंदे वेंदे ख़ूबसूरत नात ॿुधंदासीं अलीज़ा जी
ऐं वेंदे वेंदे मूंखे बि थोरियूं दुआऊं ॾेई छॾींदा। थोड़ा लगदा है अली वाला, चंगा लगदा है अली वाला, सोड़ा लगदा है अली वाला, चंगा लगदा है अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। नारा मार के हैदर दसी आए तेको गजदा है अली वाला, सोड़ा लगदा है अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। इंज दी जरूरत की थी सैयद, विच तारीख दे छा गई है, बंदियां दे विच एक बंदे दी इंज दी शामत आ गई। नारा मार के हैदर दसी आए तेको बजदा है अली वाला, सोड़ा लगदा है अली वाला। अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला, अली मौला मौला अली मौला। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिम टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।